हाँ हिकिड़ी अॼु नई तव्हां ॻाल्हि ॿुधाई त पहिरियां जॾहिं तव्हां लाइब्रेरी खोली त हुन में स्टडी घणे खां घणी कंदड़ केरु हुयो पहिरियों माण्हू? हीअ आहे साईं मोहम्मद मेमन साहिबु जंहिं मूंखे विज़िट करायो। इहा ई लॻाव हुयो शायदि मोटरसाइकिल जे अॻियां वञी रहिया हुआसीं ठटे ऐं उहो नौजवान यारो या अञा बि माशाल्लाह नौजवान लॻा पिया आहिनि। जीअं स्कूलनि जे ॿारनि खे मोकल मिलंदी आहे जंपरी टपरी वठी भॼंदा आहिनि बैग खणी घरनि ॾे त रमज़ान मेमन साहिब बि जीअं ई लाइब्रेरी जे अॻियूं ऐं म्यूज़ियम जे अॻियूं लंघियो त फ़ौरन खणी टन हुई। हालांकि हेॾे अचण जो मूड बि कोन हो। मां चयो हेॾे काॾे साईं चई अचो त तव्हांखे म्यूज़ियम चकर आहियां। सोशल हुजे समाजी हुजे सियासी हुजे ख़ासि तौर सियासी न पर सोशल समाजी ऐं सोशल जेके कम हूंदा आहिनि जंहिंखा भलाई न कम जेके हूंदा आहिनि साईं रमज़ान ख़बर हूंदो आहे वेठो हूंदो आहे। बिल्कुलु रमज़ान पंहिंजी वटि पाण आहे साईं ऐं मुंहिंजी किताब ते लिखराए ॾियण वारा लफ़्ज़ ऐं घर ताईं मुंहिंजी किताब पहुचाइण वारो इहो ई शख़्स आहे तमीमी साहिब खे मूं किताब ॾिनो हुयो लिखण जे लाइ। रमज़ान साहिब जी मार्फत वरी वठी बि उन्हनि ॾिनो मूंखे ऐं मूंखे वरी पहुचायूं बि सही तरह फ़ोननि जे रस्ते राब्तनि जे रस्ते। ऐं अॼु मूंखे हिकिड़ी ॿी बि ख़ुशी थी आहे रमज़ान साहिब जी जो अॼु असांजी कॉलेज जो विज़िट कयूं ऐं वॉलंटियरली उते सब्जेक्ट पढ़ाइण जे लाइ असांखे ऑफर कई अथऊं त इनशाला मां उते तव्हांजो सब्जेक्ट पढ़ाईंदुसि ऐं अदबी प्रोग्राम मां उते कराईंदुसि इनशाला। साथ रहंदो त इनशाला दोस्तनि खे इहे सभु शयूं ॾेखारींदासीं ऐं ठटे जे ज़िले जी तारीख़ खां वठी ऐं मौजूदा अदब ताईं सॼो इनशाला सैर सफ़र ताईं कराईंदा रहंदासीं। तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी। अस्सलाम वालेकुम।